नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के मुंबई में खबर ईंदाणु भारतीय बिजनेसमैन अदाकारा शिल्पा शेट्टी के मुड़स राज क़ंद्रा चयो है त फेश फिल्मुनि के केस में मूंखे बदनाम करण जे मुहिम का सवाइ बियो कुछ भी न हो, पर मां शर्म का मुंह न लिकाईंदुसि। भारतीय मीडिया जी रिपोर्ट मूजिब राज क़ंद्रा ज़मानत ते आज़ादी का पोइ पहिरियों भेरो मामले ते पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कयो आहे ऐं फेश फिल्मुनि जे ठहण ऐं इन्हनि जे विकिरे में मुलविस हुजण का इनकार कयो ऐं चयो त मूंखे मीडिया ट्रायल ज़रिए साबित करण की कोशिश कई वई। राज क़ंद्रा वज़ाहत बयान लाए सोशल मीडिया प्लेटफॉर्म जो सहारो वरतो ऐं चयो त इहो सॼो वाक़ियो मूंखे बदनाम करण का सवाइ ॿियो कुछ न हो। मूंखे मीडिया अॻ में ॾुहारी चई चुको आहे। हिन चयो त हाणे मीडिया ट्रायल ज़रिए मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी में मुदाखलत न कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।